शिकारपुर जे कचे में थाणे ते धाड़ियलनि जो हमिलो। SHO संदसि पुटु ऐं 3 एहलकार अगवा। खानपुर भरिसां ॻोठु शाहो थाणे ते धाड़ियलनि हमिलो करे पुलिस हमले खे यरगमाल बणाए वरितो। हथियारबंद SHO समेत 5 ॼणनि खे अगवा करे फ़रार थी विया। पुलिस इख़्तियारनि मौजूब थाणे तां अगवा थियलनि में SHO महबूब बिरोही संदसि पुटु मोहम्मद बिरोही, वॾो मुंशी नसीम गोपांग, अहलकार जान मोहम्मद विकराणी ऐं अयाज़ अली कुंबर शामिल आहिनि। इख़्तियारनि मौजूब थाणे जे हाथीअ में ई धाड़ियलनि पुलिस जी फैमिली क्वार्टर्स वटां SHO जे पुटु मोहम्मद बिरोही खे अगवा कयो। धाड़ियलनि थाणे में मौजूद सरकारी हथियार बि खणी विया। इतला मिलंदे ई SSP शिकारपुर ख़ालिद मुस्तफ़ा कोराई पुलिस जे हटालनि समेत वाक़िए वारे हंधि पहुतो ऐं फेरा खणी कच्छ तरफ़ रवानो थी विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।